वारो पासो आहे। रोड ते पानी आहे। हितां असां भानन खां कोई सेवण जे तरफ़ 5 किलोमीटर आया हूं ते अञा रोड ॾिसी रहिया हो पानी में आहे त पाणी वटि हे अञा पाणी आहे थोरो सफ़ा पाणी बिल्कुलु जेको आहे सो इंच ॾेढ जेतिरो पाणी हिन रोड ते वहे पियो थो। अञा ओभर तरफ़ ई पाणी वही रहियो आहे ऐं
ठीक हो ही कुदरती रस्तो आहे पाणीअ जो, छो त हीउ बिल्कुलु हेठां ई आहे। जेकॾहिं जोग्राफिकली ॾिसबो त हीउ पाणी खे वॾा कई किलोमीटर्स खां परते जेकॾहिं नज़र फेराइबी त हीउ जेको आहे वॾो हिकिड़ो हेठां ई वारो आहे। हीउ का ज़माननि खां हीउ हूंदो हेठां ई वारो रस्तो, ऐं हिते बि जेकॾहिं हिनखे को कुदरती वॾो को हथरादू को नालो ॾिनो वञे त कुदरती हेठां ई जो फ़ाइदो वठी थो सघिजे फ्यूचर में। ज़बरदस्त पाणी जेको आहे सो निकिरी रहियो आहे वरी तेज़ी सां। मुंहिंजे ख़्याल में हिनखे अञा जेको आहे सो को 15-20 ॾींहं हिनखे जेको आहे सो बंदि न कनि त ताकी जीअं पाणी मुकमिल निकिरी वञे, न त वरना पॉसिबल आहे त पाणी पोयां अची रहियो आहे उहो को मसालो करे वरी हिन सॼे इंडस रोड खे वरी न ॿोड़े वञे जेको आहे। हीउ काफ़ी ॼाइनि तां रोड डैमेज थियो आहे, ॾिसी रहिया आहियो। हीउ डैमेज है ओभर तरफ़ वारो आहे, हीउ ओभर तरफ़ वारो आहे। काफ़ी ॼाइनि खां रोड डैमेज थियो आहे, ऐं हिन जे ओलह तरफ़ वारो जेको आहे, ओलह तरफ़ वारो हे रोड ज़ाहिरी न आहे साईं, हे ओलह तरफ़ अथव साईं इरफान। हे ओलह तरफ़ ॾिसो त हे रोड आहे ई कोन, हे ज़ेरे आब आहे, हीउ ओलह तरफ़ वारो आहे। केॾीमहिल तव्हांखे का गाॾी इतफ़ाक़ सां नज़र ईंदी, न त ट्रैफिक आहे ई कान। हे रोड असांजो काफ़ी डैमेज थियो आहे, खोड़ जाइनि खां हे रोड डैमेज थियल तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं हे ओलह पासे वारो, हिन ते अञा 2-2.5 फुट पाणी आहे। साम्हूं हे होटल्स जेको आहे सो तव्हां ॾिसो, हे सभु होटल्स वग़ैरह बोर्ड पंहिंजा बाक़ी असर छॾे वई आहे। इहो ओलह तरफ़ हे भान, हे साम्हूं तव्हांखे वाहोड़ ॻोठु साईं मुराद अली शाह साहिब जो ॻोठु वाहोड़ नज़र थो अचे।